जी दोस्तों, ही इस्तांबुल शहर में नंढड़ो सो पार्क सो वॉकिंग ट्रैक बि ठहे पियो आहे। भरिसां फ्लाईओवर्स ऑन ॿारनि जा हिते मुफ़्त में झूला आहिनि। सो हिते तव्हां झूलो बि ॿारनि खे इस्तेमालु करे सघनि था। सो तक़रीबन राति जा को 8 खनि थिया आहिनि। ऐं हींअर थोरी वॉक ते निकितो आहियां। हाणे थोरो पार्क जो ॾेखारियां नज़ारो। त हिते जा पार्क हीअं हूंदा आहिनि, ओपन हूंदा आहिनि संदा ऐं साफ़ु सुथरा हूंदा आहिनि। माण्हू ईंदा आहिनि हिते, वेहंदा आहिनि, थोरो घणो इंजॉय कंदा आहिनि। सो हीअ पार्क आहे। भरिसां हाईवे आहे। बास्केटबॉल जो नंढो सो कोर्ट आहे हिते माण्हू बास्केटबॉल खेॾी सघे थो। सो यानी विच में माण्हू हितां क्रॉस था कनि। यानी हिन पासे हिकिड़े रोड खां वञी ॿिए रोड ते विचां वञनि था पिया। सो हीअ आहे ही साम्हूं मेट्रो स्टेशन आहे, मेट्रो बस जो स्टेशन आहे। उतां खां माण्हू अची वञी सघे थो। पोइ हिन हीअ ट्रैक करो। सो हीअं छतरी नुमा हिकिड़ा कुझु वेहण जी जॻह बि आहिनि, तव्हां हिते वेही सघो था। सो नंढड़ो सो पार्क आहे हिकिड़ो, मुंहिंजो तव्हांखे ॾेखारे छॾियां। ऐं हिते कुझु खाइण पीअण जी शयूं जेके सूप आहे या पॉपकॉर्न्स आहिनि, इहे तव्हांखे हिते मिली सघनि था। सो हीअं राति जो टाइम आहे त उन करे एॾो ख़ासि तव्हांखे न पोइ ॾिसणो अचे, पर वरी बि मुंहिंजो तव्हांखे ॾेखारे छॾियां। सो वरी महिरबानी, इंशाल्लाह वरी नए वीडियो में तव्हां सां गॾु हूंदासीं। दुआ में यादि। अस्सलाम वालेकुम।